मामे जी वफ़ात खां बाद मामी सां निकाह करणु जाइज़ आहे या न? मामे जी वफ़ात खां बाद जेकॾहिं इद्दत गुज़री वई आहे त पोइ उन मामी सां निकाह करणु जाइज़ आहे। शर्त इहा आहे त उन मामी सां को ॿियो रिश्तो कनेक्ट न थींदो हुजे, को ॿियो रिश्तो न लॻंदो हुजे। छो त बाद मरतबा हिकिड़ी औरत मामी बि हूंदी आहे ऐं ससु बि थी वेंदी आहे। जॾहिं उन जी धीअ सां निकाह हूंदो आहे ससु बि थींदी आहे, त जेकी औरत ससु बि हुजे मामी बि हुजे त मामे जी वफ़ात खां बाद उन सां निकाह जाइज़ न आहे। सिर्फ़ु मामी आहे, मामे जे करे ई मामी बणी आहे, मामो न हुजे हा त इहा मामी न हुजे हा त पोइ मामे जी वफ़ात खां बाद इद्दत गुज़रण खां बाद इन सां निकाह जाइज़ आहे। ऐं यादि रखो इहा मामी ग़ैर महरम आहे ऐं इन मामी जे लाइ ज़रूरी आहे त इहा पंहिंजे भाणजे खां पर्दो करे। छो त जंहिं औरत सां निकाह जाइज़ आहे, औरत जो जंहिं मर्द सां निकाह जाइज़ आहे, उन मर्द खां पर्दो बि ज़रूरी आहे। इहा शइ असांखे सम्झ में न ईंदी आहे, जेकॾहिं सम्झ में ईंदी आहे त हज़म न थींदी आहे। हिकिड़ो चाची जो रिश्तो, ॿियो मामी जो रिश्तो। मामे ऐं चाचे जी वफ़ात खां बाद भाटियो ऐं भाणजो पंहिंजी मामी ऐं चाची सां निकाह करे सघनि था, पर ज़िंदगी में चाचियुनि ऐं मामियुनि खे खपे त पंहिंजे भाटे ऐं भाणजे खां पर्दो बि करनि, छो त इहे ग़ैर महरम आहिनि, महरम न आहिनि। बाक़ी इन्हनि सां निकाह जाइज़ आहे।